पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पुराणो जियालो ऐं ज़िंदगी जो अधीसो सोशल कमन में गुज़ारींदड़ समाजी अॻवान नांगूराम गुर्दनि जी बीमारी में मुब्तला। तर जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े PPJM कारकुननि बि को बूटो न भरियो। माली इमदाद जी अपील। 6 ॿारनि जो अकेलो सर घर जो भाती अॼु गुर्दनि जी बीमारी में मुब्तला हुजण करे वस वारनि खां इमदाद जी अपील कई आहे। 6 महीननि खां बेरोज़गार थियल समाजी अॻवान नांगूराम गुर्दनि जी बीमारी में मुब्तला थियण करे घर जो चुल्हो पिणु विसामजी वियो आहे। घर में सामान विकिरो करण बावजूद बि बीमारी में मुब्तला समाजी अॻवान नांगूराम जो इलाज थी न सघियो। पैसा घटि हुअण करे इलाज महांगो हुजण करे समाजी अॻवान घर भीड़ो संदसि खट ते ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारण ते मजबूर आहे। तर जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े हिंदू पंचायतनि पारां बि का माली मदद न कई घर वारा सख़्तु परेशान। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सूबाई सलाहकार डॉक्टर खटूमल जीवण पारां बि का ख़ासि मोट न मिलण करे समाजी अॻवान वधीक परेशानी में मुब्तला आहे। 6 महीननि खां बेरोज़गार ऐं बीमारी जे बिस्तरे ते पियल समाजी अॻवान पारां मदद जी अपील कई आहे। समाजी अॻवान नांगूराम तर जे महर सरदारनि हिंदू पंचायतनि वस वारनि खां जानी ऐं माली मदद जी अपील कई आहे। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सूबाई सलाहकार डॉक्टर खटूमल जीवण खे बि पुरज़ोर अपील कंदे जानी ऐं माली मदद जी घुर कई आहे। बाग़ी सागर पवार, राज न्यूज़, कराची।